अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो MK स्टूडियो HD यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असीं ज़िक्र कंदासीं मुमताज़ मौलाई जे प्यारे शागिर्द मिठड़ो मुमताज़ मौलाई जे बारे में। नाज़रीन, उन खां पहिरियां असांजी हिकु रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा ऐं घंटी निशान खे बि दॿाईंदा। नाज़रीन, हिन वक़्त ही सिंध में तमामु घणो उभरी रहियो आहे। हिन 2 एल्बम बि कढिया आहिनि। हिन वक़्तु हिन सिंध जी मशहूरु उभरंदड़ गुलकारा फ़ाइज़ा अली सां बि हिकु ड्यूट सॉन्ग कढियो आहे जंहिंजो उनवान आहे यारी रख मूं सां। दोस्तों, अचो त उन गाने जी तरफ़ हलूं।